जी नाज़रीन, हिन वक़्तु पाण मौजूदु आहियूं डीपलो मिठी रोड ते। पाण ॾिसी सघूं था हिते जे MP अरबाब लुत्फ़ुल्लाह साहिब ही सुपर हाईवे रोड मिठी टू डीपलो ठहिरायो आहे ऐं हिकु बहितरीनु ताज़ो रोड पाण हिकु सफ़र दौरान ही पाण जी मूवी ठाहियूं पिया ऐं तमामु बहितरीनु रोड। ॿई पासा तव्हां जी थर खे ऐं हिन जे सिंगार के सूंह के बि ॾिसी सघो था ऐं रोड जी तव्हां पोज़ीशन ॾिसी सघो था। हिकिड़ो वन वे टाइप रोड ठहियलु आहे अचण ऐं वञण जो ऐं हिन सां इलाही जेको थो आहे साम्हूं ॾिसो गाॾी उहो पंहिंजे साइड खां अचे पई ऐं हीअ गाॾी क्रॉस पंहिंजी साइड खां थिए पई। अलगरि चवण जो मक़सदु इहो आहे त अरबाब साहिबु तमामु हिते जेको थो थर में बहितरीनु कमु कयो आहे ऐं चवण जो वरी मक़सदु इहो आहे त हींअर पाण इहो चई सघूं था त तालुके टंडे बागे ते MP जो जेको उमेदवार पंहिंजो बणियो आहे अरबाब लुत्फ़ुल्लाह साहिब जो भाउ अरबाब अमीर अमाला साहिबु ऐं पाण टंडे बागे वासी बि इहो उमेदूं रखी सघूं था त पंहिंजा इलाही सारा रोड समन सरकार रोड थी वियो, पंगरो थी वियो, टंडो बागो थी वियो, इलाही सारा रोड पंहिंजा मुकमल तौर ते तबाह थियल आहिनि ऐं पाण इहा उमेद ज़रूरु कंदासीं त अरबाब लुत्फ़ुल्लाह वांगुरु अरबाब अमीर अमाला साहिबु इहो बहितरीनु तरीक़े सां पंहिंजे तालुके टंडे बागे जी आवाम जी ख़िदमत कंदो ऐं अहिड़नि रोड रस्तनि जो ॼार विछाईंदो।